Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. बढ़िया माठ की हुई हाँ मोह के पूरी पक्का है तो तोह के निभागी रन नूरी चोरियो है। ऐं मां चवाई थी त मुंहिंजी मासी जो नालो न खण, हुन मूंखे कुझु बि न चयो आहे। ओ तोह के अॼु वरी कहिड़ी कार्य खाधो आहे जो सफ़ा बबड़ जो बीठी आही? कारो नांग खाए तोखे, मूंखे छा लाइ थी पाराता ॾेई? हाँ निभागी आई हाओ हाओ तोह के पाराता की न ॾींदीअसि, बाक़ी अखे ते वेहारींदीअसि, ईअं न? ऐं मां चवाई थी त मूंसां वधीक जिग जिग न कर, न त आई माई ॾिसो त हाणे हीअ सॉरी मोह के धमकी थी ॾे। ॾिसो त सही न मोह न मुहांडो। आऊं चवाई थी त माई मुंहिंजो नालो न वठ न वठ। सॼो ॾींहुं खट ते चढ़ियो वेठी आहीं, न कम जी न कार जी, वरी चोए थी मोह जो नालो न गिन, निभागी सॉरी के जाए जी। निभागी आहीं तूं? ए मां चवाई थी वञी कमकार कर, हल वञ। सुख सां ही त वेहण बि नथी ॾे। हल चवाई थी सुख सां वेहण ई नथी ॾे। ए मुजेरी मुजेरी कुजाड़ो थियो है। ए मुजेरी सोरे सारंगे बनी जा पक्का कागज ठहराए छड़िया सिलिया मौजो कड़ो दो मुजेरी। ए निभागा कॾहिं त का ख़ासी ख़बर आणींदा कयो, पर मुजेरी इन में असांजो कड़ो दो तो के ॿुधायो त खाता ठही विया आहे। ए मुजेरी गोठरा सब पिया नचे ऐं मिठाइयूं विराए। भले पिया मिठाइयूं विराए, पर मूंखे इन जो डप कीने। मुजेरी ई सारंग छोरो वॾो तेज निकतो, मूंखे इन जी परवाह कीने। रुगाई हिम्मत कयो। हाज़िर मुजेरी जी चवंदे हो कंदासीं। अॼु किना पोइ भली को बि इन ॿली ते अचे, उनखे मारे कुटे भॼाए कढजां, भली रत में ॻाढ़ा हो। ये सेठे ये किॾां पियो वञी? अरे सुरा वेही वेही थकिजी पियो आहियां, भाया त 12 चक्कर ॾेई घुमी चा। ए हाओ हाओ ये मुख ख़बर आहे ए तू किथे पियो वञे? त पोइ सुणा किथे तो वञा? ये नूरिया से मिलण पियो वञे, ए मुख सब ख़बर आहे। ए निभागा गाल जो गाटो भञी छॾी पियो। ये कीअं पियो भाई सेठ? ये असां बि हफ़्ते जा हथ धोराया आहे, ये कीअं पियो भाई? पर उन वीर मुठोरे हमरा कुजाड़ो चयो। ये कम मां डर जुड़े त उन ॾांहुं वञा? हे अञा वियो बि की नहीं? ये न ये किथे वियो आहियां? अरे खन पल जुड़े के हट ते छॾे की न तो वञी? ए सेठ ये जुड़े के चयो हम, ए हुन चयो त सुभाणे वञ, अॼु मूंखे कम आहे। आओ बेली वञी त ॾिस। ए आऊं त वेंदुसि, ए पर तू वञी नूरीअ ॾांहुं चक्कर त हणी अच। अरे तो पोइ आओ हयार तो जा, हयार ई तो वञा। ए वञ ए ये रमूड़ो वरी केर तो थे तो के रोकण वारो? ऐं मूंखे इहो बि चयो अथसि त तोखे मूं अॻु बि मना कई आहे, वरी बि तूं अची थो। ए तू दिल वडी कर, अचे चने से तो चुआस थी। चने सर छा कंदो रमू खे? रमूड़ो तो उनजो ख़ासि माण्हू आहे। ए इन जो ख़ासि माण्हू आहे त इन जो मतलब ई कोने त उ मुंहिंजे मासात सां विड़े। अॼु मुंहिंजी तमामु घणी बेइज्जती कई अथसि। ए मासात ए तू करती म कर, आऊं इन रमूड़े के ठीक थी करा। मासात आऊं हाणे हलां थो। ए मासात तू वे त सही। ए आऊं मानी तुंहिंजे लाइ पकाई आहे, तू वे त खणी थी अचां। जेका तुंहिंजी मर्ज़ी। मुझे बारड़े खेलो डोडियो मां पाणी ते थी वञा, मुझे बारड़े हिन खुअर जो खारो पाणी मिठे ते थी वञा, हिन खुअर जो खारो मुझे बारड़े। ए वरी ही निभागो सेठ वरी किथां आयो? नूरी आई का? ए हाओ हाओ सेठ आओ नूरी। ए सुञाणी की न तो की है?
ए लगे तो हाणे मेरे अखियुनि का झको थी वई ए सफ़ा को अंधो थी वई की न नूरी न यो तोखे भोलो है अञा अंधो की न थियो आहियां ए पो पक ए थियण वारो आही आओ आओ नूरी हाणे मूंखे तूं ईअं त मचो न ऐं मुंहिंजी दिलि त न दुखाए न ए लगे तो सेठ जी नियत में रोलो आहे ए हाणे वरी जानुल के छॾे जे पोया लगो आहे मो नूरी कुजाड़ो पई सोची ए ना सेठ आऊं वरी कुजाड़ो सोचींदसि ए कुझु न आहे ए तू सुणा हित वरी कुजाड़े लाइ आयो आहीं बस बस हलियो आयुसि नूरी तोखे को वखर बखर खपे न हट ता खणी वेंदी कर आओ गुलूड़े के चवां थो त तोखे मना की न कंदो हाणे त मुए वाह जो भुल ॾिनो आहे कुजाड़े चई नूरी ए चवां पई वरी सोचां बि पई त तूं अलाए ओधर ते वखर ॾींदे अलाए की न चरी थी आई का ए नूरी हे सॼो वट तुंहिंजो वट आहे ए तूं वकर जी कहिड़ी ॻाल्हि पई करीं ए सेठ ओ सेठ ए तू केॾो न भलो आहे भलो शहज़ादो माण्हू आई ए भला सच पई चई या मिड़ोई मुंहिंजे दिलि रखण लाइ पई करीं ए आओ सेठ ए इतबार ना है का ए तू त लखे जो माण्हू आ करोड़नि जो माण्हू आ सोनो आ नूरी ये चई मुंहिंजी दिलि त तो ठारी छॾी आहे ए सेठ ए जे मिचरी ॾिठो न ए दिलि त पोइ ठरंदी कुजाड़ो थी चई ए आऊं चवां थी मिके एवेर पई थे ए आऊं वञा थी हाणे मिसरी अची वेंदो आ वञा थी आ ए मुजेरी सुभाणे छोरो सारंगियो पियो अचे किथे पियो अचे इत मुजेरी ही गोठ में रहंदो खबर खासी आंदी थी पर वरी कुजाड़ो मुजेरी ए ई सुणाए त केड़े रस्ते खां ईंदो ए मुजेरी ए चेलाल वाले रस्ते में ईंदो सोनाणी मूं वटि तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे छा सारन लॻे थो अॼु का नई ख़बर खणी आयो आहीं हा सुवराणी तुंहिंजो अंदाज़ो बिल्कुलु दुरुस्त आहे पाण सुभाणे ॻोठ हली रहिया आहियूं ॻोठ एतिरो जल्दी हिकु त माण्हुनि खे हुननि जी बनी जा कागज़ ऐं ओरिजिनल पासबुक ॾियणा आहिनि ऐं ॿियो छा सारन ऐं ॿी इहा ॻाल्हि त हाणे पाण हमेशह जे लाइ ॻोठ में रहंदासीं ॻोठ में रहंदासीं हा हा पोइ हीअ तुंहिंजी नौकरी मां उन शहर में पोस्टिंग कराए छॾी आहे पंहिंजी जेको असांजे ॻोठ जे वेझो आहे इहो त तमामु सुठो थियो मां बि वापसि वञी ॻोठ जी छोकिरियुनि खे पढ़ाईंदसि हा सुवराणी इन करे ई कोशिशि कई अथमि त असां वापसि हली पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कयूं इहो ॿुधी ॻोठ वारा तमामु घणो ख़ुशि थींदा मां हुनजे वाह वसीले जे लाइ त सोचियो आहे हा सारंग ग़रीबनि खे पंहिंजो हक़ ॾियारणु सवाब जो कमु आहे सुवराणी मां इहो कमु सवाब जी ख़ातिर हथ में नाहे खयो मूंखे त ग़रीबनि जा हीणा हाल ॾिसी उन ते रहम ईंदो आहे भलाई जा कमु करणु सुठी ॻाल्हि आहे अलाह साईं उनजो भलो नतीजो अता कंदो आहे मुंहिंजे ख़्याल त इहा ख़बर राणे खान खे बि ॿुधायां हू तमामु ख़ुशि थींदो ठीकु आहे तूं वञी राणे खान खे ॿुधाए तेसि ताईं मां मानी खणी थी अचां हाँ अच रामू अच तोखे डप करण जी का भी जरूरत काने साईं अवां हिते मूंखे कुॼाइण लाइ घुरायो आहे तू चनेसर जो हलाली नौकर आही न हाँ साईं पोइ तोखे घबराइण जी कहिड़ी जरूरत आहे पर साईं ओ मुजेरी वारी ज़ाल मूमल साईं ओ मूंसी असुल की नथी ठहे तू त सुठो नौकर आही पोइ हू तोसां छो नथी ठहे ई मुख खबर कीने साईं बहरहाल मूं तोखे हिते घुरायो आहे तुंहिंजो केर भी नालो कोन वठंदो पर साईं कंहिं कम कार जे लाइ मूंखे भी माण्हूअ जी जरूरत आहे इन करे तोखे हिते अचणो पवंदो
का शे वगैरह घुराइण जे लाइ के माण्हू जी जरूरत पवंदी आहे न। चङो तो जी मर्जी साइण, पर उन माइका ना मुखे बचाए जाए साइण। तू बेफिक्र थी ते इंदो वेंदो कर, तोखे कोई कुछ भी कोन कंदो, ठीक आ? चङो ठीक आ साइण, हाणे वञ। मुजेरी दौड़ पियो अची को पोयां लगो अनेक सुभाणे सुभाणे ए हाणे कुछ भी खणी रुगो सुभाणे सुभाणे खणी लाती हथ रही। ए मुजेरी सुभाणे छोरो सारंगियो पियो अचे। किथे पियो अचे? इत मुजेरी ही गोठ में रहंदो। खबर खासी आंदी थी पर वरी कुजाड़ो मुजेरी। ए ई सुणाए त केड़े रस्ते खाई दो। ए मुजेरी ए चेलाल वाले रास्ते में ईंदो। ए पर मुख कुजाड़ला तो सुनाई तो के अग खबर किने? सब खबर है मुजेरी, सब खबर है। वो वनी हमरा के होशियार कर। आओ मुजेरी। यार जे करे कामयाब की न थिया तो को आ सबनी जी खल लाए छरींदुस। यार ही पिने थी तो मुजेरी। तो पो वञ। हाज़िर मुजेरी, वञा तो। चंगे सरखा चंगाई चंगे सरखा चंगाई। और राणा जी जवान तू सहार वयो है न? हाँ वयोस। ए राणा तू रोजानो सर छाले वेंदो आई? ओ मुंजी चरी कुंज काफी सारा कमन, माण्हुनि जा कम, सरकारी कम, हेॾा सारा कमन उहे सभु करणा था पवनि। राणा पर कुंज अॼु तो मूंखां अहिड़ो सुवाल छो कयो आहे? ए तू सहार हलियो वेंदो आई, आऊं पोयां हेकली हूंदी आहियां। ए मूंखे घर में सुख की नथो अचे, आऊं तॾहिं थी चवां। हा 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 वो ठीक आहे, इहा ॻाल्हि तुंहिंजी ठीकु आहे। ॻोठ मंझि वञण के न तो हो मूंखे झले छॾियो आहे। मूं तोखे केॾां वञण खां रोकियो कोन्हे, पर इहो चने सर आहे न असांजो दुश्मन आहे। तो असां न जेकॾहिं को मसइलो थी पियो त पोइ कुंज ही राणो खान रत जा दरिया वहाए छॾी थो। अई अल्लाह, ये वरे तू कुजाड़ो तो चई? और न सोचा आया तो को नुकसान थे, बाकी यो तू न समझ त आऊं तोखे को रोकण में खुश आ? बिल्कुल न। ए एतरी त आऊं बि बेहिमत की न आहियां जो माण्हू हाव करे मुख खाई वेंदा। ॾिस कुंज, मुंहिंजे चवण जो इहो मक़सद हरगिज़ न आहे जहिड़े तरीक़े सां तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी थी आहे उहा ॻाल्हि न चने सर खां कॾहिं बि कोन विसरंदी। ए त पोइ आऊं सदा हीअं पई हूंदसि। एत तूं ॻाल्हि खे समझी छो नथी? समझण जी कोशिश कर। ए अब्बा वारे जे घर खे ॾिठे इलाही ॾींहं थी विया आहिनि राणा। हे वो आंगण, वो ओटो, मूंखे इलाही ज़ाद थो अचे राणा। मुंहिंजे आऊं तुंहिंजे एहसासनि खे समझी रहियो आहियां। खुदा न ख़ास्ता कुझु थी पए मुंहिंजे लाइ त वॾो मसइलो पैदा थी पवंदो। ए कुजाड़ो मसालो थींदो राणा, कुजाड़ो थींदो। कुंज ॾिस न, आऊं अमन पसंद माण्हू आहियां, अमन पसंद। जेकॾहिं चने सर का कुधी हरकत कई पोइ आऊं अमन पसंदी छॾे बाग़ी थी पवंदुसि। राणो खान बाग़ी थी पवंदो। ये कीने ये तो पोइ तूं ॿुधाए कीअं? ए तोखे हरिया भरिया मुख रोके रखणो आहे। ओ कुंज समझण जी कोशिश कर। चवाण उथ, मूंखे पाणी पीआर, पोइ ते आऊं समझाए थो। उथ पाणी पीआर। ए हले, ए तोखे भी आऊं चंगी तरह सुञाणा। ए मुंहिंजी न्याणी के हरिया भरिया ये न चओ। तू जो मुख ते सुञाणे न त आऊं भी तोखे चंगी तरह सुञाणा थी। हा तो न जेके वण सुकाया
उहे सा अञा की न थिया आहिनि। ए माए जानल ॻाल्हि त ॿुध। ए तुंहिंजो मक़सद आहे कि कुॼाड़ो आ? ए घर वेठे मिसी विढ़ण आई आहीं की? तो के एक टक्के वारो नौकर की न तो मने। रोज रोज तो मौज मासात सा विड़े। रमूड़ो हरिया भरिया ग्राही की मकंदो। ए तो जे मासात मंझ का कपलत हूंदी। हाँ हाँ हाँ। ए चुई गुजारो तो। ए वरी भी मौज मासात डोई। तो जो नौकर को मोतबर आए का? ममला तो हरिया भरिया गाल के दिखो बिना जाती कई। मौज मासात जी तो जे टके वारे नौकर बेइज्जती कया। ए सच थी चोई त गाल के वधाया थी। ई मुर्स मानू जू गालियूं आए इनमें तो जो कुजाड़ो वने। ए आऊं चोई थी मुंजी गाल कन्ना उपटी सुणी छड। हां अज कन्ना के भी मुझे मासात जो नालो वरतो त पाणी ता जानो। यार हलता मुखे आराम कर दे। हां हलता मुखे आराम कर दे। ए बन्ने मत सुबह मोए विच चलियो आयो। तेरे दरगा चंगाई तो का सिवा सोहड़ा गुजारा मकीय हिजर जी हयाती गुजारा मकीय तो का सिवा सोहड़ा। सेठे ए अजु तो सफा हथे मना बाहर पियो अची। ए गुरुड़ा काला आऊं नूरी सी तड़ते मिली आयो आया कम ठयो पियो है। तुरगो हिम्मत कर निभागा हिम्मत कर। ए आ वरी केड़ी हिम्मत करिया? अरे सुरा हुआ वीर मुठवारी गाल विसरी वे का। ए हाओ ए उवा गाल है। ए उवा गाल तो मुखे याद आए सेठे। ते बस यो मिस्री मुखे जल्दी मारे ॾेखारे में त नूरीअ खे पिंड घर में वठी अचा। सेठे ए हां यार थो वञा। ए हमरा से हकीकत थो करा। ओ तू ते को बोई वञा। ये वञा त सही ए पर उनके मिठाई ॾेणी पवंदी। अरे छोरा या का पुछण जी ॻाल्हि आहे का? हट मजा अधु पा गुड़ जो खई वञजे। ये मो घणा ॾींहं छोरा गुजाड़ू जी। ये सेठे ए चुआ पियो तो वो मिठाण की न वठंदो। ये रोकड़ा वठंदो रोकड़ा। ये जो न भागा ए घणा गिनंदो। ए जेके तू खुशी सी ॾींदे ए हो वठी रखी छॾींदो। आओ आओ ए गिना 50 रुपया। 50 रुपया? ए कोमो तो बिटाई। ये 50 रुपए में मुझा गुजारो थींदो। अरे मुआ तू मुझे हिन डेरे ता कांग उड़ाई दे का वही हटता खण। ये सेठे ए विहां करण को सोलो कीने ए कुछ हासिल करण लाए ए कुछ विञाणो पवंदो। चङो हाणे वञ वञ अवेर मकर हाल फिलहाल एडवांस शमी यो 50 रुपया ॾेई छॾीस पोइ ॾिसंदासीं। ए आओ ए वञा पियो। आओ आओ जल्दी वरज। ए आओ आओ मुंह परते मुंह परते मुंह परते। ए निभागी बुध त हां उन सोरिया के तो पट्टी पढ़ाए मोकली आहे त वनी जानुल जी सींध पट। ए निभागी त खुदा पुजे ए कुजाड़ो थी चुए। ए रन तू आई मुके कुजाड़े ला थी चुए। ए हुन छोरी सुरैया के कुजाड़ो चयो आहे नहीं। सुणाए सुणाए चुआए थी। हां ए रन अजाओ छिती न थी। ए मोहन के की ने चयो जे होता फेरी सिरी भजदी घर बैठे मुसी झेड़ो करन आई आई। आऊं भी तोह के सुञाणा थी सुञाणा नातर रन सोरिया के ते एड़ो चोरियो अथई जो माठ असली की न थी करे।
ए हाणे ठायो बस कर। ए मुंहिंजी न्याणी ते एॾो वॾो कूड़ न कर त ख़बर न वठई। ए उन मिस्किन गरीब जो तो जीअण ई हराम करे छॾियो आ। ओ निभागीर न जीअण त मोह जो हराम कयो आहे से। इने तो वारी स्कील दी सुरैया। ए हल्ले ए तोखे भी आउ चंगी तरह सुञाणा। ए मुंहिंजी न्याणी के हरिया भरिया ये न चो। तू जो मुख ते सुञाणे न त आऊं भी तोखे चंगी तरह सुञाणा थी। हा तो न जेके वण सुकाया उहे सा अञा की न थिया आहिनि। ए माय जानल गाल त बुध। ए तुझो मकसद आहे के कुजाड़ो आ। ए घर वेठे मिसी विढ़ण आई की। पिंड जी सौरीअ के समझाए छॾे से त मोह जो नालो न वठे न त मोह जो नालो सो आहे सो। ऐ तू कुजाड़ो कंदी है कुजाड़ो कंदी। ए तू नालो त गिनी दिस न मुंजी सुरई जो ते आऊं तोखे दिसा। हाँ हाँ तू कुजाड़ो कंदी है मुखे सुणाए। हाँ आई आऊं तो कना रिजा थी क्या जो मोह के तू अखेर दी देखारी। हाँ आई अन ताख जो दिमाग त दिसो घर वेठे मिसे विरण आई आ। ए आऊं चोई ते निकर ता। आई वन्या तो जो हियो मफाटे। हाँ हलो हाणे हल माई तरी तो। ए हाणे सुरई जो त हाण समझाईंदस। ए ठाए जोड़े तुझा जुंडा पटिया। यो नब्बू नजर कोन थो अचे आहे केड़न ढोरन सा। किथे आयो नब्बू? अरे केड़ो मसलो आ इन नब्बू सा बुधायो छो न ता चुप छो? ए राणा खान ए रमजान के छद आऊं तो सुनाया तोखे। तू ही बुधाए रब्बू मसलो आहे छा? ए नब्बू चोए थो ते मिठल खान मारी जो संग मुखे की न थो दे। हाँ पोए ए राणा खान ए मिठल खान ई बानू तो जोड़े ए तो मुखे चन्नेसर जो घणो लाचार आहे। उन करे ई संग सुलू के दींदुस। हाँ पोए नब्बू छा तो चे? ए राणा खान ए नब्बू चोए थो जे ए थियो त आऊं सुलू के ठुप मारिंदुस। हां इहो तो को मसले जो हल ना है जो उनके ठुप मारी दो। यो को मसले जो हल आ? राणा खान कुजाड़ेला कोने इन मसले रो हल। नब्बू बेचारे केड़ो रोक्यो ना है यो मसले जो हल। अरे ना है यो मसले जो हल। अरे बाबा उनके थदे दिमाग सा समझायो छो न था। केड़ा दोस्त होता उन जा। हां राणा खान नब्बू चे तो सुलूड़ के जेरो कीने छडींदुस। सुलूअ के जे करे फट मारी दो तो यो नब्बू जेल हलियो वेंदो या न वेंदो? काबू वेंदो न जेल। जे हू जेल हलियो वियो नब्बू तन मारवी सा शादी केर कंदो लाऊं केर लहंदो? राणा खान नब्बू चे तो आऊं जे व्याह कंदुस त मारी सही खंस पो भले मुख एड़ा 10 सुलू छो न मारना पीन। इन्हीअ करे तहां के मशवरो तो दिया वञ उनके पैगाम दियो त नब्बू सोचे समझी कदम खण। ए हो राणा खान अजकल नब्बू जी तो बोली बी आए। ए राणा खान ए नब्बू जेतरो गुड़े थो न ए एतरो वसंदो की न। राणा खान हू चे तो आई मुझे मथा हरिया भरिया चिथर ता कयो। ये समझाए छरियो से दकड़ न करे। आऊं ॻाल्हायां थो मिठल सां। यो संग भगो कोन थो वञे। आऊं भी ते आ मिठल भी ते आ मारवी भी ते आ मिलंदो संग। ए असां तो उनके चऊं था जे तो जो व्याह इन निगरी सां लिखियल आहे न तो बाबा जरूर थींदो। हो बाबा आऊं थदे दिल ऐं दिमाग सां नब्बू लाइ सोचां पियो ते जीअं कमु थी वञे। जेकॾहिं कमु नथो थिए त तरीक़ा ॿिया खोड़नि। संग आऊं वठी ॾींदोसांसि। मूं ज़िमो खयो आहे न। ए राणा खान ए हाणे उथो था हलूं। ए हली कुझु माल जी कया। हाणे तव्हां उथो हली कमकार जी कयो। मां बि वेंदुसि शहर 2 टे कमनि वे लाहे वरी मोटी ईंदुसि। पोइ वरी अचूं था कचहरो मल्हायूं था ऐं नब्बूअ खे बि पाण सां गॾु वठी अचिजो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।